दुनिया जे ॻोल्हे ते सरसब सिंधु माथिरी उहो ख़ितो पे रहियो आहे जितां जा वासी मोहबत मेठाज मज़ामत ऐं साबित क़दमी जी हड़नी गुड़नि वारा पे रहिया आहिनि। तती थधी काइण ऐं वेल न विञाइण जहिड़ा सरफरोश इंसान अॾोल किरदार पणनि खे पॿनि हेठां भोरा भोरा करे पंहिंजा रस्ता ठाहिण जा हड़ई गुर हासिलात जे सांचे में सलाड़े ॼाणनि था। तारीख़ जा वर्क अहिड़नि अज़ीम अॻवाननि जे अमल ऐं किरदार जे उमल मोतियुनि सां सरिजिया पिया आहिनि। संदन नज़रिया तोड़े नारा अजाया न सदाईं सजाया पई रहिया आहिनि। तॾहिं ई त सिंध छा पर पूरे पाकिस्तान में संदन सरवाणी हेठि सिर ॾियण लाइ संदन कारकुन सरहाई महसूसु कंदा आहिनि। मारूई जीअं मारूअड़नि सां मोहबत मेठाज ऐं वक़्त जे उमिरनि ऐं आमरनि आॾो मज़ामत रखंदड़ ऐं बख़्तावर जहिड़ी भाॻीली धरती धणियुनि जो फ़ख़्रु विचां घाट ऊचो कंदड़ शहीद इमाम ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे लाॾ मां निपायल न्याणी ऐं पहाड़नि जेॾी कदावर पिंकी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बि अहिड़नि ई सिंध धरती जे सरवाणनि जे सथ जी साथियाणी हुई। पाण पंहिंजी सालगिरह पंहिंजे पीउ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं भाउरनि जी क़बरुनि ते फ़ातिहा करण खां पोइ सादगीअ सां उते ई केक कटे मल्हाईंदी हुई। जॾहिं वतन खां ॿाहिरि हूंदी हुई तॾहिं बि सदर सालगिरह मल्हाइण जो तरीक़ो सादो ऐं सलीक़े वारो हूंदो हो। वॾाई करण वारो वर्ड न हुओसि पर मारूअड़नि ते फ़ख़ुरु ऐं इंतिहा दर्जे जो एतबार हुओसि ऐं उन एतबार जे रिश्ते ताईं रोकण बावजूदि न रुकी हुई ऐं रावलपिंडी में शहादत जे रुतबे ते पहुती हुई। 21 जून 1953 खां अॻु दुनिया जे नक्शे ते नमूदार थींदड़ नओं मुल्क पाकिस्तान सियासी तौर सगारो न हो। 16 अप्रैल 1953 ते गवर्नर जनरल ग़ुलाम अहमद ख्वाजा नाज़िम दीन खे हटाए मोहम्मद अली बोगरा खे अमरीका मां घुराए मुल्क जो टियों वज़ीर आज़म बणाए चुको हो। ओलह पाकिस्तान में एंटी मिर्ज़ाई ऐं ओभर बंगाल में उर्दू मुख़ालिफ़ तहरीकूं आहिस्ते आहिस्ते ज़ोर पकिड़े रहियूं हुयूं ऐं मुल्क में ग़िज़ाई बहिरान वधंदो पियो वियो। 6 सालनि जे मुख़्तसिर वक़्त में 3 वज़ीर आज़म तब्दील थी चुका हुआ। नए ऐं मुस्तक़िल बुनियादनि ते आइन पिणु अमल में न अची सघियो हो। उन वक़्तु इहो कंहिं बि न ॼातो हो त कराची जी घिमियल हवाउनि ऐं जून जे टिचकंदड़ ॾिहाड़नि में 21 जून 1953 ते पैदा थींदड़ बेनज़ीर मुल्क लाइ बेमिसाल किरदारु अदा कंदी ऐं पाकिस्तान जी हिकु नई तारीख़ साज़ शख़्सियत बणिजंदी। ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है और इसलिए मैं इस तारीखी याकत बाग में आई हूँ। सिंधराणी जी शुरुआती तालीम कराची रावलपिंडी मरी में थी जिथे पिणु मुख़्तलिफ़ स्कूल तब्दील करण सबबि अकेलाइन में गुज़ारण जो तजुर्बो थियुसि। ओ लेवल जो इम्तिहान मरी में पास करण खां पोइ ए लेवल जी तालीम पिराइण लाइ पंहिंजी राजधानी वारे शहर कराची ॾांहुं वापसि थी। शुरुआती तालीम पाकिस्तान में पूरी करण खां पोइ बेनज़ीर जो अॻियों तालीमी सफ़र अमेरिका ॾांहुं हो। 1969 खां 1973 ताईं रेडक्लिफ कॉलेज हार्वर्ड यूनिवर्सिटी मां आर्ट में बैचलर डिग्री हासिलु कयाई, जंहिं लाइ अॻिते हली चयाईं त हार्वर्ड यूनिवर्सिटी में गुज़ारियल संदसि 4 साल ख़ुशियुनि भरिया साल गुज़रिया। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मुख़्तलिफ़ इदारनि में तालीम जी हासिलात लाइ लॻातार पढ़ाई मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उहो सभु संदसि लाइ शहीद इमाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो अॻु ई सोचे छॾियो हो त अॻिते हली बेनज़ीर खे मुल्की सियासत में बेमिसाल किरदारु अदा करिणो आहे। आहिस्ते आहिस्ते बेनज़ीर जी तालीम हिकु ॾाके मां ॿिए ॾाके ते बरतानिया पहुती जिते हुन 1973 खां 1977 ताईं फ़लसफ़े सियासत मुआशियात ऐं ॿियनि शोबनि में तालीम हासिलु कई। दिसंबर 1976 में ऑक्सफोर्ड यूनियन जी सदारत लाइ कामयाबी पिणु हासिलु कयाई ऐं एशिया जी पहिरीं औरत इन उहिदे ते कामयाबी माणे बरतानिया ॼावनि खे हैरत में विझी छॾियो। बेनज़ीर अञा बरतानिया में ई मौजूदु हुई त पिंकी सरींदड़ पीउ ऐं मुल्क जे वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे 1977 में वज़ारत उज़्मा जे उहिदे तां हटाए अहमद रज़ा कसूरी जे पीउ जे क़त्ल जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी गिरफ़्तारी ऐं आमिर जनरल ज़ियाव जे बढ़ियल मार्शला खां ई बेनज़ीर जो सियासी सफ़र शुरू थी वियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे बचाइण लाइ तहरीक शुरू थी। बैनुल अक़वामी तौरु जनरल ज़ियाउल हक़ ते दबाउ विधो वियो
पर उन कंहिंजी बि न ॿुधी ऐं नेठि 4 अप्रैल 1979 ते जेको न थियणो हो सो थी वियो। अवाम जे महबूब अॻवान खे अवाम खां हमेशह धार ऐं बेनज़ीर समेत भुट्टे जे समूरे ख़ानदान खे गिरफ़्तार करे जेलनि में क़ैद कयो हुयो। तंहिंखां तुर्त पोइ लोकल इलेक्शन थी, जंहिंमें पीपल्स पार्टी सोभा हासिलु कई। पीपल्स पार्टी जी अहिड़ी सोभ खां ड्रिनल जनरल ज़ियाउल हक़ क़ौमी असेंबली जूं चूंडूं मुलतवी करे छॾियूं। बेनज़ीर, मुर्तज़ा ऐं नुसरत भुट्टो खे कराची जेल मां लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। इहो 2 सालनि में 17हों भेरो हो जो नुसरत भुट्टो, मुर्तज़ा ऐं बेनज़ीर गिरफ़्तार थिया हुआ। लाड़काणे मां सखर ऐं पोइ कराची जेल मोहतरमा खे मुंतक़िल कयो वियो। जेलनि जो सफ़र ख़तमु थियो त 11 महीना लाड़काणे ऐं 14 महीना कराची वारे घर में खेसि नज़रबंदि कयो वियो। वक़्त जे कठोर अलमियनि ऐं आमरनि जे वर्ताउ खेसि जिस्मानी तौर ते हीणो कयो, पर बेनज़ीर जा इरादा ॾींहों ॾींहुं मज़बूत थींदा विया। जेल जी सख़्तियुनि खे सदाईं ललकारियईं ऐं सदसि ज़बान ते आॾो टकर टर वारो ई जुमिलो रहियो। 6 सालनि जी नज़रबंदी ऐं क़ैद खां पोइ बैनुल अक़वामी दबाउ सबबि जनरल ज़ियाउल हक़ भुट्टे ख़ानदान खे तिबी सहूलियतूं ॾियण लाइ परॾेह वञण जी इजाज़त ॾिनी। बेनज़ीर जॾहिं परॾेह में पहुती त ज़िया शाही ख़िलाफ़ु आवाज़ उथारणु शुरू कयाईं ऐं मुल्क में MRD मज़बूत ऐं मुनज़िम थियणु शुरू थी। खाबी धुर ऐं कुझु मज़हबी धुरियुनि गॾिजी 73 जे आइन ऐं जमहूरियत जी बहाली लाइ जदोजहद तेज़ कई। जनरल ज़िया ख़िलाफ़ु पाकिस्तान में एहतजाज थियणु शुरू थिया ऐं जेल भरियो तहरीक शुरू थी। ज़िया शाही एहतजाज कंदड़नि ते कोड़ा वसाइणु शुरू कया। जेल भरिया विया। समूरा आमराना असूल जनरल ज़िया वरजाया। पर ॾींहों ॾींहुं MRD जी अज़ीम हलचल तेज़ थींदी वई। MRD वारी तहरीक खे ख़तमु कराइण ऐं कारकुननि में ॾिफेड़ पैदा करण जूं पिणु साज़िशूं थींदियूं रहियूं। जनरल ज़िया ख़िलाफ़ु ॿरियल चिणग खे विसाइणु ॾुखियो पिए थींदो वियो। मजबूरन ज़ियाउल हक़ पारां रेफरेंडम करायो वियो। सरकारी मशीनरी जे इस्तेमालु सबबि 10% वोट बि दाख़िल न थिया ऐं जनरल ज़िया रेफरेंडम में पंहिंजे लाइ जुड़तू कामयाबी ऐं अवाम साणसि गॾु आहे जो ऐलान कयो। आमिरियती जुड़तू रेफरेंडम खां पोइ बि MRD तहरीक न रुकी। जनरल ज़िया ख़िलाफ़ु पूरो पाकिस्तान हिकु थी वियो त अचानक 1985 फ्रांस जे हिकु होटल में बेनज़ीर भुट्टो शाहनवाज़ भुट्टे खे ज़हर ॾेई क़तलु करण जी ख़बर ॿुधी। बेनज़ीर सां ॾुखनि जी लोली वारो रिदम संदसि हयाती जी आख़िरी हिॾकी ताईं गॾु रहियो। सरजस त सूर सामाणी त सुख विया जे संसार में पीड़ा जे सफ़र संदसि पल पल पोइ बि इरादा पुख़्ता कया। शाहनवाज़ भुट्टो जे मौत खां पोइ गैर जमायती बुनियादनि ते ज़ियाउल हक़ चूंडियूं कराइण ऐं बेनज़ीर अहिड़नि चूंडुनि जे बाइकाट जो ऐलान कयो। पीपल्स पार्टी खां सवाइ चूंडूं थियूं। बेनज़ीर जॾहिं ॾे पहुती त संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं मुल्क में ज़िया शाही खां निजात ऐं ईंदड़ इलेक्शन लाइ मेड़ाका मुनक़िद कया विया। हिकु जलसे खे ख़िताब कंदे बेनज़ीर भुट्टो चयो त असीं गॾु आहियूं ऐं गॾिजी आज़ादी मल्हायूं था। जमहूरियत जी आज़ादी, अचो त गॾिजी चऊं त असीं इंसान आहियूं। बेनज़ीर जा इहे लफ़्ज़ आमिरियती दौर में इंसानियत जी अज़मत खे झंझोड़ण वारी हालतुनि जो तसलसुल हुआ ऐं ईअं हर मेड़ाके में शहीद राणी लखनि जे मेड़ाकनि खे ख़िताब कयो। मुख़्तलिफ़ मेड़ाकनि में ख़िताब सां गॾोगॾु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जनरल ज़िया ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ सियासतदाननि सां मुलाक़ातूं पिणु कंदी रही। 18 दिसंबर 1987 ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी आसिफ़ अली ज़रदारी सां शादी थी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 1988 में पाकिस्तान जे 11हें वज़ीर आज़म तौरु कसम खयो। पंहिंजे पहिरें ख़िताब में जनरल ज़ियाउल हक़ जी आमिरियत दौरान क़ैद थियल सियासी कारकुननि जी आज़ादी, जमहूरियत जी हासिलात लाइ शहीद थींदड़ सियासी कारकुननि जूं यादगारूं ठाहिण ऐं बेरोज़गारनि खे रोज़गार ॾियण जो ऐलान कयाईं। पहिरें ख़िताब खां तुर्त पोइ ई आमिरियत जे ख़ात्मे खां पोइ क़ाइमु थियल जमहूरी हुकूमत खे केराइण लाइ साज़िशूं थियणु शुरू थियूं ऐं नेठि बेनज़ीर भुट्टो जी पहिरीं हुकूमत खे 1 साल 8 महीननि ऐं 3 ॾियारनि जी विथी खां पोइ 8हीं तरमीम जी आड़ वठी सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान बेनज़ीर हुकूमत खे बरतरफ़ करे क़ौमी ऐं सूबाई असेंबलियूं टोड़े पूरे मुल्क में हंगामी हालतुनि जो ऐलान कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी बरतरफ़ी खां पोइ निगरान वज़ीर आज़म ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई, वज़ीर आज़म मोहम्मद नवाज़ शरीफ़, निगरान वज़ीर आज़म बलख़शेर मज़ारी ऐं निगरान वज़ीर आज़म मुइन कुरैशी आया। वज़ारत उज़मान जे मुख़्तसिर वक़्त जी पंजोड़ खां पोइ 19 अक्टूबर 1993 ते हिकु भेरो ॿीहर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी क़यादत में पीपल्स पार्टी सोभारी थी। वज़ारत उज़मान जो कसम खणण खां तुर्त पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 100 ॾींहंनि वारो 5 नुक़्तनि ते ॿधल प्रोग्राम जो ऐलान कयो, जंहिं ते 23,000 लेडी हेल्थ वर्कर ऐं 30,000 माण्हुनि खे हुनरी सिखिया ॾियण जे ऐलान सां गॾोगॾु पाकिस्तान जी तारीख़ में औरतुनि जी पुलिस स्टेशन ऐं हारियुनि लाइ हिकु ख़ासि बैंक जो इफ़्तिताह कयो। हिकु तरफ़ कराची पैकेज जो ऐलान कयो वियो त ॿिए पासे हारियुनि खे मुआशी तौरु मुस्तहकम बणाइण लाइ अवामी ट्रैक्टर स्कीम जो आगाज़ ऐं बलूचिस्तान में सभ खां वॾे पाणी जे मनसूबे लाइ निकारा कोरा डैम जो पिणु इफ़्तिताह कयो वियो।
1993 वारे हुकूमती दौर में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो तेज़ी सां अवाम जे आंचन खे सांचन में तब्दील करण लाइ जाखोड़े रही हुई त संदसि दौरे हुकूमत में 20 सितंबर 1996 ते संदसि भाउ मीर मुर्तज़ा भुट्टो कराची में 7 साथियुनि समेत क़त्ल कयो वियो ऐं बेनज़ीर भुट्टो टियों भेरो अकेले सिर इहो कर्ब सीने में सांडे रुगो ॾिसंदी रही त साणस मथां ही कहिड़ो कहर कड़कायो वियो। पाकिस्तान के गरीब लोगों ने हर वक्त हमारा साथ दिया है और हमारी जिंदगी भी पाकिस्तान के लिए, जमहूरियत के लिए, मुसावात के लिए और गरीबों के लिए। एक तरफ़ संदसि भाउ मीर मुर्तज़ा भुट्टो क़त्ल कयो वियो त ॿिए पासे सदर फारूक अहमद ख़ान लगारी आइन जे आर्टिकल 58 2B जो इस्तेमालु कंदे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत बरतरफ़ करे छॾी। निगरान वज़ीर आज़म मलिक मेराज ख़ालिद खां पोइ मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ मुल्क जो वज़ीर आज़म थियो, जंहिंखे हटाए जनरल परवेज़ मुशर्रफ पाकिस्तानी अवाम खे जनरल ज़ियाउल हक़ जी यादि ताज़ी कराई। मुल्क में इमरजेंसी लॻाए मियां नवाज़ शरीफ़ खे जेल हवाले कयो वियो ऐं उनखां तुर्त पोइ खेसि सऊदी अरब मोकिलियो वियो। 12 अक्टूबर 1999 ते जहाज़ साज़िश केस ज़रिए हिकु वज़ीर आज़म खे हटाए मुस्लिम लीग काफ़ नाले हिकु गैर मक़बूल जमायत जे प्लेटफॉर्म तां ज़फ़रुल्लाह जमाली ऐं उनखां पोइ चौधरी शुजात हुसैन खे वज़ीर आज़म बणाए खेनि जल्द ई इस्तीफ़ाऊं वरितियूं वयूं। इस्तीफ़ाउनि खां पोइ शौकत अज़ीज़ खे नओं वज़ीर आज़म बणायो वियो ऐं मुल्क में जमहूरियत जे नाले ते आमिरियत हलंदी रही। आमिरियत जो वक़्तु हिकु भेरो ॿीहर 6 अक्टूबर 2007 ते जनरल परवेज़ मुशर्रफ पाण खे ॿीहर सदर चूंडाए अञा पंहिंजे इक़्तिदार खे वाध ॾिनी। 10 सितंबर 2007 ते नून लीग जो सरबराह मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ ऐं 18 अक्टूबर 2007 ते ई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वतन वापसि थी। पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लाइ कारसाज़ वाक़े खां पोइ पाकिस्तान में रहणु ॾुखियो थी पियो, पर पोइ बि मुल्क में मलीर जी मार हुई सुजाॻीअ जा अहिड़ा ई ॿिज छटींदी रही जहिड़ा ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी शहादत वक़्तु अवाम खे जाॻाइण लाइ जतन कया हुआ आहिनि। सब टप्पे मारेंगे तो तीर पर मारेंगे, अवाम के लिए मारेंगे, हक के लिए लड़ेंगे, सच के लिए लड़ेंगे, मुल्क की बका के लिए लड़ेंगे। आप भाइयों से, आप बहनों से, आप वफादारों से, आप बहादुरों से, आप गैरतमंदों से, आप कायदे अवाम के सियासी वालिद से वादा करो 100% लाड़काना, शेखाबाद, शिकारपुर 100% वोट और इंशाअल्लाह ताला ये आपकी कामयाबी होगी कि धांधली करने वाले लोग दफा हो जाएंगे और मुनसिफाना इंतखाबात होंगे, वो इंतखाबात होंगे जिनकी कामयाबी अवाम की होगी। अब तक हम कहते हैं जिंदा है भुट्टो, जिंदा है भुट्टो, जिंदा है। आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा। हमारी जिद्दोजहद है इंसाफ के लिए, हमारी जिद्दोजहद है बराबरी के लिए, हमारी जिद्दोजहद है लोगों को इज्जत नफ्स जिंदगी देने के लिए, जिंदगी देने के लिए। नेठ 27 दिसंबर 2007 वारो ॾिहाड़ो बि आयो जंहिं पूरे मुल्क खे सख़्ते में वठी छॾियो। बेनज़ीर भुट्टे जे आख़िरी नियाणे, भुट्टे जो आख़िरी सालो असांखे यतीम करे या अल्लाह हड़के जे गुज़ारे जे लियाकत बाग रावलपिंडी में जीअं ई तकरीर जी पुॼाणी थी तीअं ई पहाड़नि जी कदावर पिंकी जी हयाती जी पुॼाणी थी। आपघाती हमिलो थियो, गोलियूं हलियूं ऐं शहीद राणी रतु ॾेई जमहूरियत जो अलम बुलंद कंदे आमिरियत खे केतिरनि ई सालनि ताईं पाकिस्तान मां धिके छॾियो।